आया आस थियाम बारो चा बंभोर में पसी पैर पुनो जी अज नए सिर नैण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढी। हाँ बस हले तो आवाज़ पहुँचे तो अज पाण जेके सब गॾु थिया आहियूं ये एक सिर्फ दुश्मन के दावो ॾियण लाइ हिकु कॉन्फ्रेंस कान्हे पर पंहिंजा कुझु मक़सद आहिनि त असीं इन ॻाल्हि खे सम्झूं त असीं गॾु छा लाइ थिया आहियूं। पाण अॼु इहो अहद करे छॾियो त पाण खे हिक ॿिए में ॿधी करणी आहे। छा बि थी वञे लठ ऐं पाणी बि त कोन थींदो, कुझु बि थी वञे पाण में विढ़ियल आहियो छा बि आहे सभु ॻाल्हियूं विसारे छॾियो, पाण में खंडु खीर थी वञो ऐं इहो मक़सदु जेको पाण खयो आहे इन लाइ इरादा मज़बूत खपनि। जीअं शेख साहिब तमामु बहितरीनु ॻाल्हि कई त असांखे जबल सां टकराव कोन था करियूं, हक़ीक़त आहे सॻी ज़ात मुंहिंजे रब पाक जी आहे जंहिं दुनिया ख़लकी आहे। को माण्हू ॾाढो कोन्हे, इज़त ज़िल्लत रोज़ी रब पाक ॾियण वारो कंहिं इंसान जे वस जी ॻाल्हि कोन्हे। इंसान उमेद कई आहे त हक़ जी राह में सच जी राह में अगरि सिर वियो त ॾींदासीं पर वापसि मोटंदासीं कोन। पाण खे काफ़ी टाइम थियो आहे, तक़रीबन 30-40 साल घटि में घटि थिया हूंदा मल साहिब खे पाण वोट ॾींदा अचूं, पर तव्हां ॿुधायो पाण खे अॼु ताईं छा मिलियो? कुझु बि कोन मिलियो। कुझु माण्हू असां वटि अचनि था चवनि था साईं असांखे कुझु तव्हां ॾिनो कोन्हे। बाबा असांखे कुझु मिले तव्हांखे ॾियूं? हिकिड़ी शइ असांखे ई नथी मिले पोइ तव्हां क़ौम खे कीअं मिलंदी? हाणे उमेद आहे त हर शइ थींदी, हर सहूलियतूं थींदियूं, पर घटि में घटि सहूलियत वज़न त थियो न, मुड़ुस त आहियूं न। ॿी ॻाल्हि इहा असां हर तरह सां कोशिशि कंदासीं असां वटि जेका बि शइ अॻियां असांखे मिले थी इंशा अल्लाह ताला उहा शइ हर जेका बि असांखे शइ मिलंदी आहे ॾींदासीं। हर ॾुखे सुखे वक़्त में असां गॾु हूंदासीं, इहो असांजो असां वाइदो आहे। पर वाइदो अव्हांजो इहो बि खपे त साथ बि ॾींदो। अव्हां जूं मोहबतूं ॿुधाइनि पियूं जिंदाबाद। सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे त गिदड़ जे 100 सालनि जी ज़िंदगीअ खां शींहं जे हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। मौत हर कंहिं माण्हू ते अचिणो आहे। जे हिकिड़ी शइ अचणी आहे जेका केरु माण्हू का शइ भॼी कान थी सघे त माण्हू मुड़ुस थी मरे न, हाणे ॻाल्हियूं थी माण्हू छा मरे। इहे कुझु ॻाल्हियूं ज़हन में रखणु खपनि। हिमत करियो, केरु पंहिंजो पाण खे घटि न सम्झे, असां कुझु बि न आहियूं। तव्हां इहे ग़रीब पाण खे कुझु बि सम्झो त असां घटि आहियूं, इहा ॻाल्हि कोन्हे। हिकु फुड़ी थी तला थींदो, तला दरिया थींदो, दरिया समुंड थींदो। आख़िर में मिठाई साहिब जो हिकिड़ो बैत चवंदुसि त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार। मिठाई साहिब चए थो त अगरि ए सूर्य ए दिलेर अगरि तोखे पंहिंजी मंज़िल मारणी आहे, पंहिंजे मक़सद में कामयाबु थियणो आहे त इहे वहम तोखे विसारणा पवंदा। सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार। हण भाला विड़ भाकर ऐं आॾी ढाल में डार। भाकरनि सां विड़, दुश्मन खे वेझो थी विड़, पर अॻियां ढाल बि न हुजे, अड़ न हुजे, सिधो थी विड़।